अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 10 डिसंबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शागिर्द अॻवान गनी अमान जो खुलियल ख़त। एमनेस्टी इंटरनेशनल, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, वर्ल्ड सिंधी कांग्रेस, साना ऐं ॿियनि तनज़ीमनि सां गॾु सिंधी क़ौम जा थोरा मञाई। जदोजहद जारी रखण जो वचन। सिंध यूनाइटेड पार्टी जो योम तासीस, तक़रीबूं मुनक़िद। सकरन में तक़रीब खे ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त पाकिस्तान फेडरेशन आहे, नवनि सूबनि जी ॻाल्हि बकवास था सम्झूं। जीए सिंध मुहाज़ पारां तहफ़ुज़ सिंध मार्च लाइ राब्ता मुहिम जारी। सिंध सां नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ जाखोड़ जो वचन। लतीफ़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज। टंडे मोहम्मद ख़ान में सिंध अवामी फोरम पारां चाइना कटिंग स्कीमनि ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान। दाद लगारी भरिसां ड्राइवर मज़दूर मथां ट्रैक्टर ट्राली चाढ़े छॾी, सख़्त ज़ख़्मी। शिकारपुर मुक़ाबले में ज़ख़्मी थियल DSP पारस बखराणी ऐं संदसि मुड़ुस ऐं ॿियनि अहलकारनि जी तबियत सुधरंदड़। शाह लतीफ़ जी दरगाह मां चांदी चोरी कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। सिजावल भरिसां STP अॻवान शहीद हुसैन सिंधी जी वरसी तक़रीब भेटा पेश। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। शागिर्द अॻवान गनी अमान खुलियल ख़त वसीले सिंधी क़ौम, वर्ल्ड सिंधी कांग्रेस, एमनेस्टी इंटरनेशनल, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, साना ऐं ॿियनि तनज़ीमनि जा थोरा मञीदे चयो आहे त हिन बेइंसाफ़ी ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ आऊं थोराइतो आहियां, जिन मुंहिंजे लाइ आवाज़ उथारण में अहम किरदारु अदा कयो। शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो खुलियल ख़त में चयो आहे त 28 अक्टूबर जे ॾींहुं आऊं पंहिंजे मासूम नियाणियुनि सां गॾु अल मेमुना इस्पताल में मौजूदु हुअसि, जितां मूंखे ज़ोरीअ खंभियो वियो। जेको कुझु मुंहिंजी ज़िंदगी में पेश आयो उहो मुंहिंजे लाइ सभ खां वधीक दर्दनाक ऐं उदाहो दौरु हो। पर उन्हीअ उदाही मां जेके रोशनीअ जा किरणा मुंहिंजी सिंधी क़ौम, मुंहिंजे दोस्तनि, साथियुनि, इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं मुंहिंजी क़ानूनी टीम तरफ़ां आया, तिन मूंखे संभाले बीहारियो ऐं उत्साह ॾिनो। जॾहिं मुंहिंजी बाज़ियाबी लाइ क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी सतह ते एहतिजाज थिया, तॾहिं उहा ताक़त रुॻो मूंखे न पर मुंहिंजे सॼे घर भातियुनि खे मिली। बावजूदि इन जे त पुलिस ऐं CTD मूंखे कूड़े ऐं बेबुनियाद केस हेठि दहशतगर्दी जी अदालत में पेश कयो। मोहतरम जज साहिब, मुंहिंजी पहिरीं पेश थियण ते मूंखे बाइज़त बरी करे छॾियो, पर इंसाफ़ जी राह हिते ख़तमु न थी। हिकु नज़रसानी जी दरख़्वास्त हाई कोर्ट में दाख़िल कई वई ऐं मूंखे ॿीहर जेल मोकिलियो वियो, जिते मूं लॻभॻि 1 महीनो तारीक़ियुनि में गुज़ारियो। बाद में साॻी दहशतगर्दी जी अदालत मूंखे ज़मानत ते आज़ादु कयो, पर उहा ज़मानत बिना कंहिं क़ानूनी जवाज़ जे ॿीहर रद्द कई वई। असां उन फ़ैसिले खे चैलेंज कयो ऐं हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त असां जे अॻु में ॾिनल ज़मानत ईंदड़ ॿुधणी यानी 15 डिसंबर ताईं बहाल रहंदी। उन्हनि सभिनी हालतुनि मूंखे ॿुधायो आहे त सोलाइडिटी, मोहबत ऐं गॾिजी जदोजहद करण जो असुलु मतिलबु छा हूंदो आहे। मां पंहिंजी सिंधी क़ौम जो दिली थोराइतो आहियां, जेका हर क़दम ते शींहं जी दीवार वांगुरु मुंहिंजी पुठिभराई कंदी रही आहे ऐं मूंसां गॾु बीठल रही आहे। तव्हांजे सदानि एहतिजाजनि, दुआनि ऐं इंसाफ़ ते अटल यकीन मूंखे हिमत ॾिनी जॾहिं सभु कुझु वञाइल लॻी रहियो हो। मां क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, एमनेस्टी इंटरनेशनल, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान, वर्ल्ड सिंधी कांग्रेस, साना ऐं ॿियनि केतिरनि ई इदारनि जो पिणु शुक्रियो अदा करियां थो, जिन हिन बेइंसाफ़ी ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो ऐं मुंहिंजी आज़ादी में अहम किरदारु अदा कयो। ऐं उन्हनि क़ानूनी हीरनि जो बि शुक्रियो अदा करियां थो, जिन मुंहिंजे लाइ वेढ़ विढ़ी। हसीब जमाली, आमिर नवाज़ वड़ाइच,
राशिद हबीब जसकानी, मोइन मगसी, अहमद गबूल, काजम मैसर, परवर आज़ाद, साईं शम्स चांडियो, फैज़ मलाणो, आगा जलील, अज़हर सिंधी, हसीब मेमण, आमजद शर, रज़ाक शर ऐं ॿिया सभु साथी जिन मुंहिंजे लाइ आवाज़ु उथारियो। मां संदन अहसान सदाई मञींदो रहंदुसि ऐं मुंहिंजा साथी, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा भाइर जेके मुंहिंजे लाइ हक़ीक़ी घर भाती बणिया, तव्हां मूंखे मुंहिंजी ज़िंदगी जे हिन सभ खां ॾुखे दौर मां पार लंघायो। मूंखे यकीन आहे त असां हर ईंदड़ आज़माइश ऐं जदोजहद में बि साण साण कुल्हे सां कुल्हो मिलाए बीहंदासीं। हीउ सफ़र अञा ख़तमु न थियो आहे, पर अॼु मां अॻु खां वधीक मज़बूत आहियां, छो त तव्हां सभु मूंसां आहियो। हिन ॾुखे वक़्त में साथ ॾियण ते ऐं जदोजहद में साण साण हुजण ते आउं अव्हां सभिनी जो थोराइतो आहियां। तहरीक नुमाइंदगी अवाम जे गॾियल प्लेटफार्म तां 27वीं तरमीम जबरी गुमशुदगियुनि, क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारियुनि, कारपोरेट फार्मिंग, सिंध बलूचिस्तान समेत मज़लूम क़ौमुनि जे वसीलनि ते कब्ज़े ख़िलाफ़ कराची जे रिगल चौक सदर खां कराची प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में HRCP जे चेयरपर्सन असद भट्ट, GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन ख़ालिक जुणेजे, सिंध बार काउंसिल जे मेंबर रशीद राजड़, सिंध इंडिजन्स अलायंस जे एडवोकेट मोइन मगसी, बलोच यकजहती कमेटी जे अॻवान समी बलोच, प्रोफेसर डॉक्टर रियाज़ अहमद, प्रोफेसर असगर दश्ती, सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोहणी जोयो, गनी आजिज़, मंसूर जसकाणी, नवीद सिंधियार, पोरियत मज़ाहिब जी अॻवान विरसा पीरज़ादो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवान चयो त 27वीं आइनी तरमीम इंसानी हक़नि जी लताड़ आहे। 27वीं आइनी तरमीम खे फ़ौरी तौर वापसि वरितो वञे। क़ौमी कारकुननि जे गिरफ़्तारियुनि ऐं जबरी गुमशुदगियुनि वारो सिलसिलो पिणु ख़तमु कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जो योम तासीस मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे योम तासीस जे हवाले सां उमरकोट में उमरकोट ज़िले जे नायब सदर राजा दुसरत जी मेज़बानी हेठि तक़रीब मुनक़िद करे केक काटियो वियो। उन मौक़े ते नामियारे शाइर हाजी सांद, कामरेड गुल बजीर ख़ुसूसी तौर शिरकत कई। ज़िले सदर इम्तियाज़ कुंभर, नायब सदर राजा दुसरत, सेक्रेटरी सना सांद, तालका उमरकोट जे ऑर्गेनाइज़र बागी शाहिद, अली नवाज़, अब्दुल गनी बजीर, असलम, अयाज़ मरी, यासर भट्टी, शबीर बंभरो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। सिंध यूनाइटेड पार्टीअ खे 19 साल मुकमिल थियण ते सिंध यूनाइटेड पार्टी नौशहर फ़िरोज़ पारां प्रेस क्लब नौशहर फ़िरोज़ में पार्टी जी सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें ज़िले सीनियर नायब सदर महर अली विस्तड़ो, तालका सदर फरमान नोल, म्यूनसिपल सदर खादम सियाल, मंज़ूर भुट्ट, जसकम अॻवान ख़ालिद चन्ना, असद उमराणी, सागर यूसुफ मंगी, मसरूर चांडियो, खादम हुसैन मरी, STP अॻवान इक़बाल राजपर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त SUP सिंध जी वाहिद क़ौमी ऐं जमहूरी पार्टी आहे जेका सिंध जो केस पार्लियामेंट जी सियासत करण सां गॾु सिंध जे करंट इशूज़ ते सियासत करे रही आहे। चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह ऐं सैयद ज़ैन शाह जी दिलि हर वक़्तु सिंध लाइ धड़कंदी रहे थी। ॿिए तरफ़ पार्टी सदर सैयद ज़ैन शाह जेको सिंधु दरिया ते लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ जदोजहद जे मैदान में बीठल आहे। सिंध यूनाइटेड पार्टी हर सिंध दुश्मन मनसूबे ऐं सोच ख़िलाफ़ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी रही आहे, पोइ उहो सिंध जे ॿेटनि ऐं ज़मीननि ते वालार वारो छो न हुजे। वालार ख़िलाफ़ अमली जदोजहद कई पई वञे। SUP हर सिंध दुश्मन एजेंडा ख़िलाफ़ इक़्तिदार धड़ियुनि लाइ अख जो कंडो आहे। ज़रदारी ऐं संदसि कंपनी सरकार सिंध जा वसीला तीन वाल करे इक़्तिदार हासिल कंदी रही आहे। SUP निज अवामी सियासत ते यकीन रखे थी। अवाम जे वोट चूंड अमल ज़रिए ई ऐवाननि में वञी सिंध जो केस भरपूर अंदाज़ में विढ़ंदी। सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे कौल ऐं फ़ेल में कॾहिं बि फ़र्क़ु न रखियो आहे। सिंध जी हक़ीक़ी वारस ऐं सिंध जी तर्जमानी कंदड़ पार्टी आहे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे योम तासीस जे मौक़े ते सिंध यूनाइटेड पार्टी गुड्डू जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि केक कटे भेटा पेश कई।
सिंध यूनाइटेड पार्टी जे योम तासीस जी तकरीब सकरंड में SUP सकरंड जी मेज़बानी हेठि थी गुज़री, जंहिंमें पार्टीअ जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह शिरकत कई। उन मौक़े ते डॉक्टर ज़ैन भुट्टो, ज़िले सेक्रेटरी ग़ुलाम मुस्तफ़ा किरियो, अली सुमरो, तालका सदर आयूब खोसो, परवेज़ सुमरो, शुमैला किरियो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे सैयद ज़ैन शाह चयो त पाकिस्तान फेडरेशन आहे, सूबा ठाहिण जी फरमाइश कीअं थो करे सघे, नवनि सूबनि जी ॻाल्हि खे बकवास था सम्झूं। देखिए, पाकिस्तान एक फेडरेशन है जिसके बनाने वाले ये सूबे हैं, तो वो फरमाइश कैसे कर सकता है? सेनेट में बराबरी की नुमाइंदगी है। अगर किसी सूबे के 2-3 सूबे हो जाते हैं तो उनकी 3 गुना नुमाइंदगी हो जाए। कुछ लोग कहते हैं कि दूसरे सूबे करते हैं, आप सिंध भले ना हो, दूसरे हो, दूसरे कैसे करेंगे? कौमी असेंबली में भी उनकी आधे से ज्यादा नुमाइंदगी, अगर 3 सूबे बनाएंगे तो सेनेट में भी उनकी नुमाइंदगी हो जाएगी। फिर हम क्या करेंगे? हम कहते हैं अपना किबला दुरुस्त करो, करप्शन को छोड़ो, इंतजामिया को ठीक करो। पाकिस्तान जितना सूबा तो यूपी है क्या बात करते हैं, कुछ भी नहीं होता। और इंग्लैंड बहुत बड़ा है सूबा, तो होती अपनी एडमिनिस्ट्रेशन ठीक करो और अपनी ये जो सूबे बनाने की जो बात है, ये बकवास अब बंद होनी चाहिए। और ये सिंध में की गई तो नुकसान होगा। हैदराबाद में ह्यूमन राइट्स कमीशन जो इंसानी हक़नि जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। इंसानी हक़नि जी तंज़ीम ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान HRCP पारां मुल्क में वधंदड़ इंसानी हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ ऐं इंसानी हक़नि जी पासदारी, औरतुनि, अक़लियतनि ऐं पोरितनि जे हक़नि जे आसरात लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां कयल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी गफ़राना आराई, सलीम जरवार, पुष्पा, इक़बाल मला ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मुल्क अंदरि जमहूरियत ऐं आइन जी बालादस्ती ख़तरनि हेठि आहे, इज़हार जी आज़ादी खसी वई आहे। अहिड़ी सूरत हाल में इंसानी हक़नि लाइ पाण पथोड़ींदड़नि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। क़ौमी अवामी तारीख़ जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त लाड़काणे ऐं सखर डिवीज़न जा ज़िला धाड़ेलनि ऐं शहर ॾुहारियुनि जे हवाले आहिनि। कश्मीर, कंदकोट, शिकारपुर, घोटकी समेत उत्तर सिंध जे ज़िलनि जा लखे माण्हू धाड़ेलनि वटि यरगमाल बणियल आहिनि। धाड़ेलनि खे पीपल्स पार्टीअ जे MNAs, सेनेटर, MPAs, वज़ीरनि ऐं हुकूमती धुर जे बासर माण्हुनि जी सरपरस्ती हासिलु आहे। पुलिस खे आज़ादी सां कमु करणु ॾियण बदिरां ज़ाती ऐं सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु कयो वञे थो, जंहिं करे अमन नाहे, बदअमनी ऐं धाड़ेलनि जो राज आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त पुलिस खे आज़ादी सां कमु करणु ॾिनो वञे त अमन थी सघे थो। पुलिस खे बेवस बणाए सॼी सिंध खे मंशा जो गढ़ बणायो वियो आहे। निंढनि स्टाफनि ते लखें रुपयनि जा भत्ता मुक़ररु आहिनि। नौजवान नस्ल खे तबाह कयो पियो वञे। ॾोहारियुनि खे सियासी हाउसनि जी सरपरस्ती हासिलु आहे। पुलिस में शामिलु करप्ट अनसर उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तयारु न आहिनि। सिंध में करप्शन ऐं मेरिट जी लताड़ मनशात मुनाफ़े बख़्श कारोबार बणिजी वियो आहे। नौजवाननि जूं उमेदूं क़तल कयूं वियूं आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त महांगाई ग़रीब अवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। पोरियत, हारी मज़दूर ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहिनि। तालीम ऐं इलाज जूं सहूलियतूं बि मुयसरु नाहिनि। GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो 27 डिसंबर ते ऐलानियल तहफ़ुज़ सिंध मार्च बाबति अवामी राब्ता मुहिम शुरू करे छॾी आहे। अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में रियाज़ चांडियो सेवण पहुतो, जिते हुन तालके सेवण जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में वञी अवाम सां मुलाक़ातूं करे खेनि 22 तारीख़ ते तहफ़ुज़ सिंध मार्च में भरपूर शिरकत करण जी कोठ ॾिनी। जंहिं बाद GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध अंदरि हुक्मराननि नई तबाहकुन सूरत हाल पैदा कई आहे। सरकारी सतह ते सिंध में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जा ड्रामा कया पिया वञनि। पाकिस्तान में कुदरती वसीलनि सां मालामाल सिंध, पाकिस्तान में बुख ऐं गुरबत जो शिकार सिंध, पाकिस्तान में वॾो दरिया रखंदड़ सिंध, पीअण जे पाणी ऐं ज़रा जे पाणी जी खोट जो मर्कज़ सिंध।
पाकिस्तान में ग़िज़ाई किल्लत ऐं बुख जो मर्कज़ सिंध। पाकिस्तान में 2 वॾा बंदरगाह, उन बंदर जी दौलत खां महरूम सिंध। पाकिस्तान में बिजली पैदा कंदड़ वॾो ज़रियो कोयलो ऐं विंड मिल हवा ते पाकिस्तान में सस्ती बिजली पैदा कयूं था, सुंजा माण्हू बिजली खां महरूम। पाकिस्तान में वॾो गैस पैदा कंदड़ आहियूं, घरनि में मानी नथा ॿारे सघूं। घिटियूं, पाड़ा, रोड, रस्ता, शहर सरकारी सरपरस्ती में फुरजन पिया। सरकारी सरपरस्ती में मनुष्यात आम आहे। पुलिस ऐं सरकारी इदारा शहरनि, ॿाहिरारनि, ॻोठनि में आइस जो कारोबार कनि था। इहो सभु बर्बरीअ जो राज सिंधी माण्हू उन बर्बरीअ जे राज ऐं नाइंसाफ़ी में गुज़ारनि था। थाणा विकिरो थियनि, इस्पतालूं विकिरो थियनि, सिहत ऐं तालीम पाकिस्तान में बलोचिस्तान खां बि सिंध पोइते आहे। अॼु बदमाश ऐं दहशतगर्द हुक्मरान चवनि था त सूबा ठाहियूं। रोज़गार कोन्हे, अमन अमान कोन्हे, तरक्की कोन्हे। पाकिस्तान हिकु फेडरेशन आहे, मुआहिदो आहे, मुल्क न आहे। बठोरे भरिसां स्कूल जी इमारत न हुजण ख़िलाफ़ ॻोठाणा रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो करे स्कूल खे इमारत ॾियण जो मुतालबो कयो वियो। यूनियन काउंसिल जोग शरीफ़ जे ॻोठ पीर अलीनो शाह में स्कूल जी इमारत न हुअण ख़िलाफ़ ॻोठाणनि पीर मोहम्मद ख़ालिद शाह, मक़बूल शाह, जुमन शाह, ग़ुलाम शाह, गौसली शाह, मुनीर शाह, अयाज़ शाह, नसीर शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाणी जो चवणु हो त तालीम खाते जी नाअहली जे करे केतिरनि ई सालनि खां इमारत नाहे ठही सघी। ॻोठ में कची उताक जंहिंखे छत बि न आहे, उन हेठियां ॿार तालीम पिराए रहिया आहिनि। दरख़्वास्तनि बावजूदि को बि नोटिस नथो वरितो वञे, न वरी स्कूल जी इमारत लाइ के क़दम खयां वञनि था। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल जी इमारत मंज़ूर करे तइमीर कराए ॾिनी वञे। खोरवाह भरिसां स्कूल ते मुबैना तौरु कब्ज़ो थी वियो। कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ बसर लाशारी जे प्राइमरी स्कूल ते बासर मुबैना तौरु कब्ज़ो करे वरितो। ॻोठाणनि प्रेस क्लब खोरवाह ते पहुची एहतजाज कयो, जंहिंजी अॻुवाणी यूसुफ लाशारी, हाजी ख़ान लाशारी, मीहल सिकंदर लाशारी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि जो चवणु हो त बासर काउंसिलर पुराणी इमारत मां निकिरंदड़ सिरूं ऐं लोह खणी विकिणी छॾियो आहे। संदसि भाणेजो स्कूल जे SMC फंड जो चेयरमैन आहे, जंहिं स्कूल जो फंड बि हड़प करे छॾियो आहे ऐं स्कूल जी इमारत ते पिणु क़ाबिज़ बणियल आहे। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते कब्ज़ो ख़तमु करायो वञे। सिंध जा रिटायर्ड सरकारी मुलाज़िम पिणु मुतालबनि जी मञता लाइ रोडनि ते निकिरी आया। पघार ऐं पेंशन में हिकु जेतिरी वाध जो मुतालबो। सिंध जे सरकारी खातनि जे रिटायर्ड मुलाज़िमनि मुतालबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पघार ऐं पेंशन में हिकु जेतिरी वाध जो मुतालबो कयो वियो। सिंध पेंशनर ग्रैंड अलायंस तरफ़ां मुतालबनि जी मञता लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खां पोइ सिंध पेंशनर ग्रैंड अलायंस जे चीफ ऑर्गेनाइज़र रिटायर्ड प्रोफेसर मोहम्मद मुराद जरवार, सैयद अमानुल्ला, सैयद आशिक़ हुसैन ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त साल 1971 खां सिंध जे सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि मां ग्रुप इंश्योरेंस कटण बावजूदि वफ़ाक़ी सरकार मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस खां महरूम कयो आहे, जेका मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे। उन करे असांजो मुतालबो आहे त बलूचिस्तान जी सिंध जे सरकारी मुलाज़िमनि खे 1971 खां ग्रुप इंश्योरेंस अदा कई वञे। हुननि चयो त सिंध सरकार जो कानून सम्झ खां ॿाहिरि आहे त रिटायर मुलाज़िमनि खे हयाती में पेंशन नथी मिले। रिटायर थियण जे 5 सालनि अंदरि फ़ौत थियण ते वारसनि खे इंश्योरेंस मिलंदी, ॿी सूरत वारसनि खे बि इंश्योरेंस न मिलंदी। हुननि चयो त वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ अचणु शर्त रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि लाइ 10% पेंशन जो ऐलान कयो हो, जंहिं ते टिन्ही सूबनि अमल कयो पर सिंध हुकूमत अमल न कयो।
जंहिं मां महसूस थी रहियो आहे त सिंध पाकिस्तान जो हिसो न आहे। हुननि चयो त सिंध में रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि सां हद खां वधीक नाइंसाफ़ी थी रही आहे। हुननि मुतालबो कयो त जेकॾहिं ग्रुप इंश्योरेंस बेनुअल फंड सूदो समूरा मुतालबा मंज़ूर न कया विया त वज़ीर आला हाउस कराची साम्हूं एहतजाजी धरणो हणंदासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले सिजावल पारां SDP जे सरगर्म मक़ामी अॻवान शहीद हुसैन सिंधीअ जी पहिरीं वरसी संदसि आबाणे ॻोठ में मल्हाई वई। वरसी जी तक़रीब जी सदारत सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी प्रेस सेक्रेटरी इम्तियाज़ समय कई, जॾहिं त तक़रीब खे SDP ज़िले सिजावल जे सदर अशरफ थईम, अब्दुल करीम पलीजो, मंज़ूर अहमद मगसी, मोहम्मद इस्माइल जत्त, सुहेल अहमद अबड़ो, परवेज़ गुल सिंधी, मुमताज़ अली लगारी, जुमन सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं शहीद खे भेटा पिणु पेश कई। सीनियर उस्ताद लेखक अवामी तहरीक सिंधी हारी तहरीक जो अॻवान बख़्त हुसैन मल्हा 78 वरियनि जी जमार में दिलि जे दौरे सबबि लाॾाणो करे वियो। केस क़ौमी इनकलाबी नारनि जी गूंज में संदसि आबाणे ॻोठ केनशाह भरिसां पेजाहू में आलिन अखियुनि सां मिटी माव हवाले कयो वियो। अवामी तहरीक तरफ़ां खेसि गुलनि जी चादर ऐं अवामी तहरीक जो झंडो चाढ़े सलामी पेश कई वई। संदसि न्याणी अवामी तहरीक जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी महानूर मल्हा, सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी बख़्तावर मल्हा, संदसि फर्ज़ंदन वसीम बख़्त, वकार बख़्त, फराज़, अवामी तहरीक जे मरकज़ी मीडिया सेक्रेटरी काशिफ़ मल्हा, आतिफ़ मल्हा, आशिक़ हुसैन मल्हा, अकील अहमद मल्हा ऐं ॿिनि घर भातियुनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। संदसि आख़िरी रस्मनि में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, अब्दुल कादिर रांटे ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। बख़्त हुसैन मल्हा हिकु बुज़ुर्ग तजर्बेकार उस्ताद अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक जो सरगर्म अॻवान हो। शुरूआती दौर में हूअ PTLF में बि उस्तादनि जे हक़नि लाइ सरगर्म रहियो। ॻोठ पेजाहू में जनम वठंदड़ बख़्त हुसैन मल्हा पेजाहूअ जे दड़े बाबति आर्कियालॉजी माहिरनि सां गॾु तहक़ीक़ पिणु कई हुई। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी उन मौक़े ते ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं सरकारी सरपरस्ती में ट्रेंड हलायो वियो त उस्ताद घर वेठे पघार खणनि स्कूलनि में न अचनि, अहिड़ी पॉलिसी ख़िलाफ़ साईं बख़्त हुसैन मल्हा जहिड़ा उस्ताद उथी खड़ा थिया, जिन पंहिंजी ड्यूटी पूरी ईमानदारी सां निभाई ऐं हमेशह रेगुलर रहिया। बख़्त हुसैन मल्हा पंहिंजे आख़िरी घड़ियुनि ताईं अवामी तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक सां सलाहियल रहियो। हुन पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारण सां गॾु सियासत में पिणु अॻु भरो कयो, जंहिं करे हू हिकु निरालो किरदारु आहे। हुनजी हिकु नियाणी मुसलसल 2 साल खां वधीक केनशाह में एहतजाज करे सिंध जे 25,000 लेडी हेल्थ वर्करनि खे पको करायो। हुनजी हिकु धीअ महानूर मल्हा अवामी तहरीक जी मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी आहे ऐं ॿी धीअ बख़्तावर मल्हा सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी आहे, जेका सिंध जी क़ौमी फ़नकारा पिणु आहे। बख़्त हुसैन मल्हा पंहिंजे आख़िरी ॾींहंनि ताईं वॾेर खे जबर ख़िलाफ़ हारियुनि पोरितनि जे हक़नि ऐं तालीम जे आम थियण लाइ बेलोस जदोजहद कई। शिकारपुर में ॾोहारियुनि जी फायरिंग में ज़ख़्मी थींदड़ DSP पारस बखराणी संसद मुड़ुस DSP ज़हूर सुमरो, अहलकारनि मोहम्मद अली मुनवर ऐं शबीर जी हालति सुधरंदड़ ॿुधाई पई वञे। शिकारपुर पुलिस ऑपरेशन में 9 ॾोहारी मारिजी विया हुआ, जॾहिं त 2 DSPs ऐं अहलकार पिणु ज़ख़्मी थिया हुआ। ऑपरेशन दौरान शदू शेख, शहमूर, इमदाद शेख, अवेस, यासीन शेख, आसिफ़ शेख, कुराड़ो शेख, साजिद शेख ऐं नादिर महर मारिजी विया हुआ। शिकारपुर बाईपास वटि मंछरशाह वारे इलाइक़े में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबिलो थियो हो। नवाबशाह में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि ऐं ड्यूटी ते वेंदड़ लेडी पुलिस कांस्टेबल रुख़साना मशहूरी खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी लेडी एहलकार खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जंहिंखे 5 गोलियूं लॻल हुयूं। जॾहिं त ऑपरेशन कामयाब न थियण ते रुख़साना मशहूरी खे ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो। मुरीद शाख जे खंबड़ा थाणे जी हद मां दुकानदार खे मुबैना तौरु अगवा कयो वियो। मुरीद शाख में करियाना स्टोर जे मालिक शबीर अहमद मेमण
खे काल्ह दुकान बंदि करे ॻोठ वेंदे अगवा कयो वियो। ॻोठ की फीडर भरिसां रस्ते में हथियारबंद खेसि अगवा करे कचे तरफ़ खणी विया। पुलिस ऐं वारसनि वाक़े वारे हंधि खणी पेरा खयां जेके कचे वारे इलाइक़े में विया। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में SRP में भर्तियुनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी। अदालत नेब खे जांच करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। एडिशनल IG सिंध नईम शेख, DIG सकर फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं ॿिया पेश थिया। जस्टिस ज़ुल्फ़कार अली सांगी एडिशनल IG सिंध खां पुछाणो कयो त IG सिंध किथे आहे, छा IG सिंध अदालत खां मथां आहे, पेश नथो थिए। अदालत IG सिंध जे पेश न थियण ते कावड़ जो इज़हार कयो ऐं पुलिस भर्तियुनि बाबति नेब खे जांच जो हुकुम ॾिनो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील मूजिबि SRP में 1428 एहलकारनि खे वाधू मार्कूं ॾेई मनपसंद भर्तियूं कयूं वियूं। भर्ती इश्तिहार में का बि पॉलिसी न हुई। ओपन मेरिट तहत भर्तियूं थियणियूं हुयूं। डीपलो भरिसां पुलिस हथां मुबीना तौर मारिजी वियल कढणवासी नौजवान रमज़ान खोसो जे क़त्ल केस में नामज़द अॻूणे SHO हुसैन बख़्श राजड़ जी अदालत ज़मानत रद्द करे छॾी, जंहिं बाद पुलिस खेसि गिरफ़्तार करे वरितो। जॾहिं त मक़तूल जे वालिद लखारिनो खोसो केस में नामज़द SHO जे फ़रार थियण वारे ख़दशे सबबि कोर्ट जे ॿाहिरां मुख दरवाज़े वटि वेही रहियो। कढण जे ॻोठ पीर बख़्श खोसो वासी नौजवान रमज़ान खोसो जी डीपलो भरिसां थियल क़त्ल वारे केस में नामज़द अॻूणे SHO हुसैन बख़्श राजड़ जी पकी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई वई। जवाबदार SHO ऐं फरियादी जे वकीलनि पारां दलील ॾियण बाद अदालत जवाबदार जी दरख़्वास्त रद्द कई, जंहिं बाद कोर्ट ॿाहिरां बीठल पुलिस जे वॾे नटालनि खेसि गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार कयल अॻूणे SHO खे पुलिस डीपलो जी अदालत में पेश करण लाइ पहुती, पर अदालत जो वक़्तु ख़तमु थियण खां पोइ खेसि डीपलो थाणे ते रखियो वियो। अॼु खेसि अदालत में पेश कयो वेंदो। होॾांहुं जवाबदार SHO जी ज़मानत वारी दरख़्वास्त ॿुधणी रखियल हुजण करे मक़तूल जो वालिद भाइर ऐं खोसा बिरादरी जा वॾे अंग में माण्हू पहुतल हुआ। जॾहिं त ज़मानत रद्द थियण जी सूरत में जवाबदार जी गिरफ़्तारी खे यकीनी बणाइण ऐं इम्कानी सूरतहाल समेत अमन अमान बरक़रार रखण लाइ थरपारकर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि तां वॾे अंग में पुलिस नफ़री खे घुरायो वियो हो। मक़तूल जा वारस ऐं खोसा बिरादरी जा समें माण्हू पिणु अदालत जे चोतरफ़ चौकस हुआ। अदालत मां जीअं ई अॻूणे SHO जी ज़मानत रद्द थी त पुलिस खेसि अदालत मां गिरफ़्तार करे सख़्त हिफ़ाज़ती इंतज़ाम तहत डीपले मुंतक़िल कयो। ॿिए तरफ़ मक़तूल रमज़ान खोसे जे वालिद लखारिने खोसे जवाबदार जे फ़रार थियण जे इम्कानी ख़दशे सबबि अदालत खां ॿाहिरें दरवाज़े अॻियां केतिरा ई कलाक सुम्ही एहतिजाज कयो, जंहिं करे रस्तो बंदि रहियो। जवाबदार जी गिरफ़्तारी बाद मक़तूल जे पीउ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे नौजवान पुट खे क़त्ल करे असां सां वॾो ज़ुल्म कयो वियो। अदालत हिकु क़ातिल जी ज़मानत रद्द करे असां सां इंसाफ़ कयो आहे। उमेद त सभिनी जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियण में बि अदालत असां सां इंसाफ़ कंदी। पुट जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार शौकत राहिमो ऐं लाल बजीर अञा गिरफ़्तार न आहिनि थिया। जेसिताईं उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में न आंदो वेंदो तेसिताईं सुख जो साह न खणंदासीं। हुन चयो त जवाबदार SHO जी गिरफ़्तारी ते ख़ुशि थियो आहियां, पर मुंहिंजी दिलि थधी तॾहिं थींदी जॾहिं क़त्ल जा समूरा जवाबदार गिरफ़्तार थींदा ऐं खेनि सज़ा मिलंदी। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जे दरवाज़े मां चांदी चोरी कई वई। CCTV कैमराऊं ऐं 60 जे लॻभॻि पुलिस एहलकारनि जी सख़्त सिक्योरिटी बावजूदि चांदी चोरी थियणु दरगाह जी सिक्योरिटी ते सुवालिया निशान आहे। मज़ार मां ॿाहिरि निकिरण वारे दरवाज़े मां तक़रीबन 2 फुट जो टुकरो चोरी थियण जे इंकशाफ़ बाद औक़ाफ़ अमलदारनि समेत पुलिस इंतिज़ामिया में थरथलो पइजी वियो, जंहिं बाद CCTV कैमरा ज़रिए हिकु जवाबदार जी निशानदेही थियण ते पुलिस DSP हाला जी अॻुवाणी में शहर जे शाह हबीब चौक ते कार्रवाई करे चोर अनवर माछी खे गिरफ़्तार करे जांच शुरू करे छॾी आहे। जांच दौरान हिरासत में वरितल जवाबदार पारां चांदी चोरी करण ऐं विकिरो करण जो एतराफ़ कयो वियो। पुलिस जवाबदार जी निशानदेही ते हाला पहुची हिकु दुकान तां चांदी बि बरामद करे दुकानदार अब्दुल गफ़ार मेमण खे हिरासत में वठी छॾियो। सिंध अवामी फोरम तरफ़ां टंडे मोहम्मद ख़ान जी मामली सिटी दुआ सिटी जी गैर क़ानूनी चाइना कटिंग स्कीमुनि खे सरकार तरफ़ां फौरी तौर रद्द करे आला सतह ते जांच करण जो मुतालबो कयो वियो आहे। टंडो मोहम्मद ख़ान प्रेस क्लब में सिंध अवामी फोरम जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन डॉक्टर अनवर हाजाणू, वाइस चेयरमैन डॉक्टर अमरशी ठाकुर,
जनरल सेक्रेटरी डॉक्टर हसन लगारी ऐं ज़िले सदर मुनवर सुमरे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इलाइक़े जे अंदरि सरकारी आपाशी खाते जी ज़मीनुनि ते गैर क़ानूनी तौरु प्लाटिंग करे कूड़ा दस्तावेज़ ठाहिण में मुलविस अनसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इमामली सिटी, दुआ सिटी समेत केतिरनि ई स्कीमनि जे नाले में आवाम खे प्लाट ॾियण जा दिलासा ॾेई लखें रुपयनि जी करप्शन कई वई आहे। हुननि मुतालबो कयो त ज़िले इंतिज़ामिया खे फौरी तौरु जालसाज़ स्कीमुनि में मुलविस ॾुहारियुनि ख़िलाफ़ कानून जे दायरे में कार्रवाई करे संदन गिरफ़्तारियूं अमल में आणणु घुरिजनि। ॿी सूरत में सिंध अवामी फोरम तरफ़ां जालसाज़ स्कीमनि जे ख़िलाफ़ मरहलेवार तहरीक शुरू कई वेंदी। दाद लगारी भरिसां ड्राइवर मज़दूर मथां ट्रैक्टर ट्राली चाढ़े छॾी। पोरे जूं ॿई जंगूं ऐं चेल भॼी पई। ॻोठ छितो कोट लगारी में प्लांट ते कमु कंदड़ मज़दूर अख़्तर लगारी सामान खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्राली खे रोकण जी कोशिशि कई त ड्राइवर रमज़ान लगारी मज़दूर अख़्तर लगारी मथां ट्रैक्टर ट्राली चाढ़े छॾी। ट्रैक्टर ट्रालीअ चढ़ी वञण सबबि अख़्तर लगारी जूं ॿई जंगूं ऐं चेल भॼी पई। खेसि गणती जोगी हालत में रहीम यार ख़ान नियो वियो, जॾहिं त ड्राइवर ट्रैक्टर ट्राली छॾे फ़रार थी वियो। मदे जी भरिसां क़तल थियल नौजवान लियाकत हुजण ऐं निगरी पारस जतोई जे क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। इलाइक़े जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां आख़िरी रस्मनि में पिणु शिरकत कई वई। नौजवान लियाकत हुजण ऐं निगरी पारस जतोई जे वारसनि दाहींदे चयो त वाक़िए खे ॿ ॾींहं गुज़रण बावजूदि मदे जी पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न आहिनि खंया। मदे जी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां सिर्फ़ु केस दाख़िल कराइण लाइ चई रही आहे। हुननि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त बिना देर लियाकत हुजण ऐं मासूम निगरी पारस जतोई जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। टंडे मोहम्मद ख़ान जी डिस्ट्रिक्ट कॉम्प्लेक्स वेझो 3 महीना अॻु बेदर्दी सां क़त्ल थी वियल 8 सालनि जी मासूम निगरी ईशानी जे क़त्ल में मुलविस गिरफ़्तार जवाबदारनि जे वारसनि तरफ़ां क़त्ल केस तां हथ खणण लाइ ॾिनल धमकियुनि ख़िलाफ़ वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मासूम न्याणी जे पीरसन वालिद अली मोहम्मद बुर्दी, इमाम बख्श बुर्दी, सादिक बुर्दी, मसबात खैरी, आबदा साहिब ख़ातून ऐं ॿियनि इल्ज़ाम हयो त असांजी मासूम न्याणी जे बेदर्दी सां कयल क़त्ल बावजूदि हाणे वरी असांखे केस तां हथ खणाइण लाइ पंहिंजे ॻोठ मां निकाली लाइ धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिंजे करे असांजे हयातियुनि खे ख़तरो आहे। पुलिस क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि जे मिटनि माइटनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करे जेके वरी असांजे ॿारनि बचनि खे क़त्ल कराए सघनि था। असां सां इंसाफ़ न कयो वियो त असां मरण घड़ी ताईं हड़ताल कंदासीं। ख़ैरपुर में लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे ऑफिसर यूनियन ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। लतीफ़ यूनिवर्सिटीअ जे मुलाज़िमनि यूनियन सदर मुनीर शाह राशिदी, जनरल सेक्रेटरी असलम रज़ा मंगी, कुर्बान अली पहोड़, अब्दुल मजीद शेख, इमाम अली शाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो। उन्हनि जो चवणु हो त गुज़िरियल 17 महीननि खां यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तरफ़ां ऑफिसरनि जा जाइज़ मुतालबा अञा ताईं तस्लीम न आहिनि कया विया, जंहिंजो असुलु कारण यूनिवर्सिटी में OPS ते वेठल रजिस्ट्रार आहे। रजिस्ट्रार यूनिवर्सिटी में बीठो कानून नाफ़िज़ कयो आहे, जंहिंसां हक़नि जी लताड़ पई थिए, पर हाणे ज़्यादतियूं बर्दाश्त न कंदासीं। ऑफिसरनि खे लीव इनकेशमेंट, सीनियरिटी प्रमोशन समेत समूरा हक़ ॾिना वञनि। हुननि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं इंतिज़ामिया तरफ़ां अञा बि संजीदा क़दम न खंया विया त असां सख़्तु तहरीक जो आगाज़ कंदासीं, जंहिंजी ज़िम्मेवारी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ते हूंदी। हैदराबाद जी इसरा अस्पताल में डॉक्टरनि ऐं अमले जी मुबैना गफ़लत सबबि फ़ौत थी वियल निगर मुराद लाशारी जे वारसनि अस्पताल जी कारकर्दगी खे इंसान दुश्मन करार ॾींदे अदालत जो दर खड़काइण जो ऐलान कयो आहे। जामशोरो सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी फ़ेज़ 2 जे रहवासी ऐं 6 ॾींहं अॻु इसरा अस्पताल में डॉक्टरनि ऐं अमले जी मुबैना गफ़लत सबबि डेंगी जी बीमारी जे करे फ़ौत थी वियल 17 सालनि जे निगर मुराद लाशारी जे वालिद अब्दुल जब्बार लाशारी हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 2 दिसंबर ते इसरा अस्पताल में फ़ौत थी वियल पंहिंजे 17 वरहनि जे निगर पुटु मुराद लाशारी जी मौत जो ज़िम्मेवार इसरा अस्पताल जी इंतिज़ामिया खे करार ॾींदे चयो त इसरा अस्पताल में दाख़िल कराइण वक़्तु डेंगी में मुब्तला मुंहिंजे पुटु मुराद अली जी तबियत बहितर हुई, पर अस्पताल जे नातजुर्बेकार अमले जी गफ़लत सबबि मौत वाक़िअ थियो।
अस्पताल जे डेंगी वारे वार्ड खे अस्पताल जे डॉक्टर पंहिंजो न कयो। जंहिं डॉक्टर खां मालूम पए कयो उन चयो मुंहिंजो वार्ड नाहे। अस्पताल में दाख़िल हुजण जे ॾेढ ॾींहं में 1,23,000 रुपयनि जो बिल निकितो, जंहिंमां कंहिं बि दवा मुंहिंजे पुट खे फ़ाइदो न ॾिनो। हुन चयो त मुंहिंजे पुट जे फ़ौत थियण ते असांखे सिक्योरिटी अमले यरगमाल बणायो ऐं धमकियुनि ऐं फायरिंग ज़रिए सख़्त हिरासां कयो वियो। हुननि चयो त उन दौरान पुलिस जो रवैयो बि वांगारी रहियो, जंहिं अस्पताल इंतिज़ामिया जी हिदायतनि ऐं हुकुमनि तहत FIR दाख़िल कई ऐं असांजी हिकु बि न ॿुधी। हुननि चयो त केस दाख़िल कराइण बावजूदि पुलिस केस में नामज़दे हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। जंहिं बाबति इतला आहिनि त जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर कराई वई आहे। सिंध जे सरकारी तौरु लाइसेंस ॾिनल ख़ानगी अस्पतालनि जी हालति हिकु जहिड़ी आहे। सरकारी अस्पतालूं हुजनि या ख़ानगी कोस घर बणियल आहिनि। हुननि चयो त सिंध हुकूमत ख़ानगी अस्पतालनि खे हिकु दफ़ो लाइसेंस ॾेई विसारे छॾे थी या ॾेती लेती एवज़ उन्हनि जी मयार चेक करण जी ज़िमेवारी बि अदा नथी कई वञे। अस्पताल में केतिरा मरीज़ अचनि था, उन लाइ कहिड़ा डॉक्टर मुक़ररु आहिनि, इन बाबति बि नथो ॾिठो वञे। हुननि चयो त डॉक्टर ऐं अस्पतालूं पुछाणे खां बालातर आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ु जेकॾहिं को थाणे ते वेंदो ऐं केस दाख़िल कराइण जी घुर कंदो त उन्हनि जो केस दाख़िल न थींदो। जेकॾहिं कंहिं कोशिशि करे केस दाख़िल बि करायो त डॉक्टर मैदान में निकिरी मसीहा हुजण जो राग आलापींदा ऐं चवंदा आहिनि त इहो ज़ुल्म आहे। हुननि चयो त सिंध जे सिहत खाते में वॾो झोल आहे, जेको आवाम मरीज़ दोस्त बदिरां डॉक्टर ऐं अस्पताल मालिक दोस्त आहे। हुननि चयो त असां पंहिंजे नौजवान जे नाहक खून ख़िलाफ़ु अदालत सुमेत हर फोरम ते आवाज़ उथारींदासीं। जल्द हाईकोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वेंदी। सक़ाफ़ती तक़रीबूं मुनक़िद करण जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। टंडेजाम जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी मोहम्मद इस्माइल लाखो में शानदार सक़ाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शागिर्दनि रिवायती सिंधी लिबास पेरे अजरक टोपियूं पाए सूबे जी सक़ाफ़त खे भरपूर नमूने सां पेश कयो, जॾहिं त टेबलोस पिणु पेश कया विया। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन